नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस जी तेज़ी सां फैलिजण जे पेश नज़र हिन वायरस खां बचण जे लाइ सिविल सोसाइटी न्यूज़ सईदाबाद जे चेयरमैन अब्दुल वाहिद उमरानी, इमदादुल्ला रिंद, इम्तियाज़ मेमण, यासीन कीरियो, वकार लाखो, दानिश उमरानी न्यूज़ सईदाबाद शहर जे मुख़्तलिफ़ घटियनि दुकाननि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते कोरोना खां बचाव लाइ अवाम में शहूरी मुहिम आगाही जी शुरूआत कंदे शहर में पोस्टर लॻाए एहतियाती तदाबीरनि ते हैंडबिल विराया विया, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हथ साफ़ करण जे लाइ पंहिंजी मदद पाण तहत डेटोल सां ठहियल मिक्सचर जा भरियल कूलर लॻाया विया। होॾां हुकूमत जी हिदायतनि ते टाउन कमेटी इंतज़ामिया होटलनि, पार्कनि, जायुनि ते मेड़ाका बंदि करे छॾिया आहिनि। अपील आहे त मस्जिदनि जी इंतज़ामिया पिणु माण्हुनि खे हथ धोइण लाइ साबुण विराया, जॾहिं त वर्करनि तरफ़ां मास्क पिणु विराया विया ऐं मेंबरनि पारां अवाम खे अपील कई आहे त कोरोना वायरस खां बचण लाइ हुकूमत सिंध जी जारी कयल हिदायतनि ते सख़्ती सां अमल कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।